नाज़रीन, सिंध सॼी में जेके तालीम जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई अबतर आहे। पर उत्तर सिंध जे ॻड़ीअ सन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तालीमी सूरत हाल जेकी आहे त कुझु सर्स ख़राबु आहे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं नसीर ख़ान भंगर बॉइज़ प्राइमरी स्कूल में। हीउ स्कूल जेको आहे त 1978 में तामीर थियो ऐं उनखां बाद जेके आहे त हिन स्कूल तरफ़ को बि तवजो नाहे ॾिनो वियो, जंहिं सबबु हिन स्कूल में जेके पढ़ंदड़ ॿारड़ा आहिनि हिते जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्कूल जा चापड़ किरण सबबु ॿारड़ा ज़ख़्मी थी रहिया आहिनि। सियारे जी सख़्तु सर्दी हुजे या ऊन्हारे जी लिंग काढारींदड़ गर्मी हुजे, ॿारड़ा जेके आहे त ॿाहिरि पट ते वेही तालीम हासिलु करण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में अचो त हितां जे ॻोठ जे रहवासियुनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। असांजो स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सरदार हाजी नसीर ख़ान भंगर काफ़ी अरसे खां वठी डेंजर हालत में आहे। काॾों काॾों ॾरी फाटी वियो आहे। असां काफ़ी बार अपील बि कई आहे असांखे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे, रिपेयर जी अपील बि कई, रिपेयर बि न मिली असांखे। ऐं बिल्डिंग हाणे त ज़बून हालत में आहे। काफ़ी अरसे खां वठी चवंदा रहिया आहियूं त असांखे स्कूल जी बिल्डिंग नई ॾिनी वञे। मासूम ॿारड़ा गुलनि जहिड़ा असां सहन ते पढ़ाईंदा आहियूं। हाणे त उहा मौसम बि ख़तमु थींदी थी वञे, सर्दी जी मौसम ख़तमु थी वई, हाणे गर्मी अचे थी पई। गर्मी में तव्हां वस वारा सिर्फ़ु असांखे इहो ॿुधायो त तव्हां 5 मिंट उस में वेही सघंदो, असां मासूम ॿारड़नि खे कीअं उस में वेहारे पढ़ायूं असां। ऐं कुझु अरसे अॻु में स्कूल जी छिति किरण जे सबबु सिर लॻी आहे मासूम ॿारड़े खे, उन जी ॿांह टाटिजी पई आहे। ऐं इन जे करे ॻोठ वारा जेके बि आहिनि भर पासे वारा तक़रीबन ॿारनि खे स्कूल कोन था मोकिलनि, त असांजा ॿारनि जो नुक़सानु थींदो। असां बि उन्हनि खे ज़ोर कोन था कयूं त को विहारे असां नुक़सानु करायूं। ही मुस्तक़बिल जा मेमार आहिनि ऐं मुल्क इहे मासूम ॿारड़ा अॻिते हली वधी वॾा थींदा, इहे ई संभालींदा। ख़ुदा वास्ते महिरबानी करे असां गवर्नमेंट सिंध खां, वज़ीर आला सिंध खां अपील था कयूं, चूंडनि नुमाइंदनि खां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे स्कूल जी बिल्डिंग ॾियो त जीअं मासूम ॿारड़ा तालीम हासिलु करे सघनि ऐं तबाही खां बची वञनि। असां हिन TV चैनल वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जे हिननि पंहिंजो पाण असांजी सार संभाल लधी आहे, अची असांजो आवाज़ु गवर्नमेंट ताईं पहुचाइण में असांजी मदद कई अथनि। असांजी बिल्डिंग खे हिनखे तक़रीबन 44 साल थी विया आहिनि। ॻोठ वारे हिसाब सां तमामु पुराणी बिल्डिंग आहे। असां इहा अपील था कयूं सिंध गवर्नमेंट खे, तालीम जे वज़ीर खे, सभिनी खे त असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे। ॿारड़ा घर जा मालिक जेके बि आहिनि कोई बि मोकिलण लाइ तयारु न आहे त बिल्डिंग तमामु ख़तमु आहे, न मोकिलींदासीं। इन करे असां वस वारनि खे सभिनी खे अपील था कयूं त असांखे बिल्डिंग नई ॾिनी वञे ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल सुधारे वञे। असांजे सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त असांजो स्कूल सॼो ड्राइव पियो आहे। अलाए घणा साल गुज़री विया आहिनि त इहे ॿारड़ा ॿाहिरि पढ़नि था। सियारे जो त ॿाहिरि वेही सघंदा आहिनि, पोइ बि सीअ में इन में, पर हाणे ऊन्हारो अची वियो आहे जेको आहे सो नथा वेही सघनि। स्कूल सॼो टुटो पियो आहे, चौधारी सॼो। तव्हां मीडिया जे थ्रू असां सिंध हुकूमत खां गुज़ारिश कयूं था त असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे त असां पंहिंजा ॿार स्कूल मोकिलियूं, न त इन भउ खां असां ॿारनि खे स्कूल बि न मोकिलींदा आहियूं। असां इहो मुतालबो कयूं था तालीम खाते वारनि खां, असांजो स्कूल आहे हैंडओवर थियो वञे। रोज़ु असांजे छपरा किरनि था हितां सिर वग़ैरह करे, दॻे चकर बि असांजे ॻोठ जो छोकिरो हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो आहे, सिर किरी त हुनजी ॿांह टाटिजी पई आहे। असां इहो चवंदा असांजे सियारे में ॿारड़ा ॿाहिरि त वेही सघनि था, गर्मियुनि में काॾों वेही सघनि ॿार। असां इहो मुतालबो आहे त स्कूल असांजो ठाहियो वञे। जी नाज़रीन, हिन स्कूल में पढ़ाईंदड़ उस्तादनि ऐं हितां जे ॻोठ वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त स्कूल जेको आहे हिन जी इमारत इंतिहाई ज़बून हाल बणिजी वई आहे ऐं जेके स्कूल जा छित जा जेके छापड़ आहिनि उहे किरण रोज़ जो मामूलु बणियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते जेके ॿारड़ा आहिनि उहे ज़ख़्मी बि थिया आहिनि। ऐं इन ई ख़ौफ़ खां जेके हितां जा ॻोठाणा आहिनि उन्हनि पंहिंजे ॿारड़नि खे हिन स्कूल में अचण खां जेको आहे त बंदि करे छॾियो आहे। कुझु ॿारड़ा जेके आहे त हिन स्कूल में अची रहिया आहिनि। हिननि तालीम खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिन स्कूल जे तरफ़ तवजो ॾिनो वञे ऐं जेको आहे त हिन जी बिल्डिंग जेकी आहे त नई मंज़ूरु कराए हितां जे ॻोठ वारनि जूं बेचैनियूं ख़तमु करे मुस्तक़बिल जे महिमारनि जूं जेके ज़िंदगियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे त दाग़ खां बचायो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, ॻड़ीअ सन।